हालाणे में योम आज़ादी के सिलसिले में सलाम पाकिस्तान ग्रुप ऐं गलामान मुस्तफ़ा सोशल ऑर्गेनाइज़र्स पारां धारदार प्रोग्राम कया। सलाम पाकिस्तान ग्रुप पारां अलाहवाली मस्जिद में योम आज़ादी के सिलसिले में प्रोग्राम कयो, जिनमें सियासी समाजी अगवाननि जिनमें JUI अगवान मुफ्ती सैयद हमादुल्ला शाह, इफ्तियार आसी, जंज़ला आराई, सलीम आराई ऐं ॿियनि अगवाननि शिरकत कई। उन मौक़े ते सैयद हमादुल्ला शाह, तंज़ला आराई, इफ्तियार आसी चयो त आज़ादी जे ॾींहुं अॼु असां मुहर्रमुल हराम जे करे सादगी सां मल्हायूं पिया। मस्जिदुनि में पाकिस्तान जी सलामती लाइ दुआ पिणु घुरियूं आहिनि। ॿिए पासे गलामा मुस्तफ़ा सोशल वेलफेयर ऑर्गेनाइज़र्स पारां हालाणे में सरसब्ज़ पाकिस्तान सरसब्ज़ हालाणे नाले सां आज़ादी जे ॾिहाड़े ते 72 वण लॻराया। उन मौक़े ते तनवीर सोलंकी, सैयद आकाश शाह, शाज़ेब मेमण ऐं ॿियनि चयो त अॼु असां करबला जे 72 शहीदनि खे भेटा पेश करण लाइ आज़ादी जे ॾींहं ते 72 वण पोखिया आहिनि। सरसब्ज़ पाकिस्तान सरसब्ज़ हालाणे में वण लॻाया वञनि जीअं हितां जी आबो हवा बहितर थिए। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर नौशेरो फेरोज़, कश्मीर अहमद, न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़।